जी तालीम वठंदो। पैसो भी फालतू हुजे त पोइ ॾींदासीं बाबा कुछ न कुछ। अॼुकल्ह वक्त भी फालतू हुजे त पोइ दीन जी कचहरीअ लाइ आहे, जो कम वारो आहे त उहो दुनिया जे लाइ। दोस्तों, मां ही अवां जे साम्हूं हुजूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में कुरान मजीद मां मखसूस बिन आयतन जी तिलावत कई। सूरत अहज़ाब मां। कुरान शरीफ त एॾो वसी किताब आहे, ये इतना बड़ा वसी किताब है कि इनको खोलते रहो। हैदर कर्रार ने फरमाया, दोस्तों ने कहा है कुछ उर्दू कुछ सिंधी। इनको खोलते रहो, पढ़ते रहो। हैदर कर्रार अली उल मुर्तजा शेर खुदा ने फरमाया, ला यनकज़ी अजाइबहु, इस कुरान के अजाइबात खत्म न होने वाले। हर दौर में इनको समझाने समझने वाले आते रहेंगे, मुख्तलिफ तशरीहात आपके सामने आती रहेंगी, इनके अजाइबात कम नहीं होंगे। तो ये बातों मखसूस अंदाज में अवां जे साम्हूं तिलावत कई हूं। इन आयतन के पूरो शायद बयान करे न सघंदुसि, जो तव्हां भी एतिरो वेही न सघंदो, मुंहिंजो दिमाग़ भी कम न कंदो। एॾियूं आयतूं अवां खे ख़बर आहे त ही महीनो मुबारक मुंहिंजे सोणे मोहम्मद मुस्तफ़ा जी विलादत जो महीनो भी आहे। उन सां गॾोगॾु विसाल बाबरकत जो महीनो भी। अवां खे ख़बर आहे त हिन महीने में साइण फातिमत ज़हरा पंहिंजे अब्बे जे मथां घोड़ा भी ॻाड़िया। या अबताहु अजब रब्बन दआ, खातून जन्नत रज़ी अल्लाहु अन्हा जॾहिं ख़बर पई त हुजूर जन विसाल करे विया त हिन महीने में, इन महीने जी यकीनी 12 तारीख़ हुई, छो त इन वक्त में मुंहिंजे सोणे तालीमात जी तकमील करे छॾी हुई। ॼाया हा त सुबुह जी सफ़ेदी नमूदार थी ही, अञा तालीमात मुंजमिद हुई। उन वक्त में तारीख़ूं लिखियूं न पयूं वञनि, इन करे पैदाश जी तारीख़ में इख्तलाफ आहे। ख़ुद अहमद रज़ा खान उन भी लिखियो आहे त असह कौल जेको आहे उहो 8 या 9 तारीख़ थी सघे थो पियो। 12 मशहूर कौल आहे। मशहूर कौल 12 जो आहे। सही कौल 9 तारीख़ आहे। असांजे किताबनि लिखियो आहे त 9 तारीख़ हुजूर जन जी पैदाश मुबारक आहे। मुहक़िक़नि जी तहक़ीक़ आहे। ऐं 9 जे अंग में 9 के अदद में ऐसी अजीब बात है कि वो कहीं भी छुपता नहीं, निकल कर आता है। कैसे भाई? आप 9 को दोहरा कर दें, अब आप 3 कजे 9 के डबल कजे तो 9 18। 18 में एक तरफ 8 है, दूसरी तरफ 8 और 1 फिर निकल आए 9। और 3 27 कर दो तो 27 में एक तरफ 7 होगा, दूसरी तरफ 2, तो 7 और 2 फिर वही 9 निकल आए। कहते हैं ये इसी
अंग में, इसी उकाई में, 9 की उकाई में ऐसी अजीब बात है, ये जितनी भी इनको दोहराते रहो, जितना दोहराते रहो, ये छुपता नहीं, खुद निकल के आता है। जैसा भी हुजूर सरवरे कायनात को कोई दुनिया वाले छुपाने की कोशिश करेंगे, ये यहाँ वहाँ, खुद अमेरिका में भी ऐसा निकलेगा कि दुनिया देखेगी, वहाँ के सारी अवाम अब ये कह रही है कि मोहम्मद मुस्तफा वाला इक्तिसादी निजाम अमेरिका में चलाओ, इस्लामी बैंकारी अमेरिका में चलाओ और सूद को 0 पॉइंट पे ले आओ, तब दुनिया बचेगी। अब वो जो ये कोशिश कर रहे थे कि हम इनको मिटाएं, वो ऊपर और निकल के आ रहा है। ये 9 की अदद की तासीर है। मेरा मोहम्मद भी इसी तारीख पे पैदा हुए, वो छुपने वाला नहीं। तो मैं अर्ज करता हूँ कि रबीउल अव्वल का जो महीना है, इसमें हुजूर की पैदाश भी है और विसाले मुबारक भी है। और पीर यानी सूमर जो दी है, सूमर का दिन, पीर का दिन, उनकी खुसूसियत भी हुजूर के साथ है। पीर के दिन यानी सूमर जे ॾींहं जा सिंधी असांजो आम माण्हू आहे, सिंधी हिते, अरे सिंधी हलो सिंधी, अच्छा हाणे ॻाल्हि सम्झो त सूमर जो ॾींहुं असां वटि अजीब आहे, इन जी हुजूर सां तख़सीस आहे। हुजूर ॼाया बि सूमर जे ॾींहुं आहिनि, हुजूर जन जो विसाल मुबारक भी सूमर ते आहे, वही जो नुज़ूल भी सूमर ते आहे, मदीने जो दुखूल भी सूमर ते आहे। सूमर जी तारीख़, सूमर जो ॾींहुं जेको आहे, मुंहिंजे सोणे मोहम्मद मुस्तफ़ा सां मख़सूस आहे। ॿ सुवाल आहिनि, हू सम्झण घुरिजे। त महीनो रमज़ान जो भी बाबरकत आहे। हदीस में इंदो आहे, जेकॾहिं को रमज़ान जा 30 रोज़ा रखे तो उन जा तमाम गुनाह, साल जा गुनाह माफ़ थी वेंदा आहिनि। रमज़ान में हिकिड़ी निमाज़ पढ़े त 70 निमाज़नि जो उनखे सवाब मिलंदो। रमज़ान बाबरकत महीनो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि सम्झो त हिन गिलास जी एतिरी क़ीमत न आहे, जेकॾहिं हिन में माखी भरजे तो उनजी रक़म पंहिंजी आहे, जेकॾहिं पाणी भरजे तो उनजी रक़म पंहिंजी थींदी। हिन में जेकॾहिं शरबत भरबो तो उनजी रक़म। इन थां त ज़मानो भी हिकिड़ो थां आहे, ज़र्फ़ आहे, ज़माने खे ज़र्फ़ चइबो आहे। उन ज़र्फ़ में जेकॾहिं का आली दर्जे जी शइ अची वेंदी तो उहो मज़रूफ़ आली आहे, त ज़र्फ़ भी आली थी वेंदो आहे। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन, रमज़ान जंहिंमें क़ुरान नाज़िल थियो, उनजो शान भी पंहिंजो आहे, उनजो शान भी अजीब आहे। पर मुझे सोने करीम जन के रजब में, रमज़ान में, ज़ुल्क़ाद ज़िलहज में पैदा न थो कयो वञे। सोने करीम जन के पैदा कयो वञे थो त रबीउल अव्वल में छो? ये सवाल है। रबीउल अव्वल में छो हुजूर जन आया? हालांकि बाबरकत महीना ॿिया बि हुआ। ऐं ॾींहनि में, हफ्ते जे ॾींहनि में बेहतरीन ॾींहुं मुंहिंजे सोणे फरमायो जुम्मतुल मुबारक जो ॾींहुं आहे। ग़रीब जो हज आहे। हिकिड़ी हदीस में आहे त ग़रीब जेको हज ते नथो वञी सघे, उहो जुमे जो एतमाम करे, गुस्ल करे, जॾहिं जुमे नमाज़ अदा करे थो पियो त उन जा हफ़्ते जा गुनाह साफ़ थी था वञनि। जीअं हज में गुनाह लहनि, तीअं ग़रीब जा जुमे ते भी गुनाह लही वञनि। जुमो वॾी शइ।
जुम्मतुल मुबारक में आदम अलैहिस्सलाम के रूह पयो, आदम जो रूह जुमे ते पयो, जुमे जे ॾींहुं पयो। तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं जन्नत हूंदी त जन्नत में न सिज हूंदो न चंड हूंदो, छो त सिज खे बि हदीस पाक बुखारी जी आहे त सिज खे बि चंड खे बि जहन्नम में विझी छॾिबो। त वञो हलो तव्हांखे माण्हुनि पे पूॼो पंहिंजो ख़ुदा सम्झी करे, हाणे तव्हां वञो हिननि सां गॾिजी, तव्हां ॾिसनि त ही बि ख़ुदा ना मख़लूक आहे त असां सां गॾु जहन्नम में पिया आहिनि। ॻाल्हि थोरी सम्झो। जन्नत में रोशनी हूंदी सुबुह जे समा वांगुर, पर अल्लाह जे अर्श जी रोशनी हूंदी। मुझे सुने फरमाओ जुमे जो ॾींहुं जन्नत में भी बाक़ी हूंदो, इन मिक़दार जे अंदाज़ सां वधीक सफ़ेद थी वेंदो, अर्श जी रोशनी वधीक चमकी वेंदी जुमे जे ॾींहुं। ऐं जुमे जे ॾींहुं मोमिननि खे रब्बे ज़ुल जलाल जी ज़ियारत भी जन्नत में जुमे जे ॾींहुं पई कराई वेंदी, जंहिंमें जन्नत खां भी वधीक लज़्ज़त हूंदी। मुंहिंजी ॻाल्हि थोरी सम्झ में अचे थी? तवज्जो में आयो? निंड में त न आयो? त हुज़ूर जन जुमे जे ॾींहुं न पैदा कया विया, बल्कि सूमर जे ॾींहुं। छो? सवाल इन सवाल जो कुछ जवाबात मां तव्हांजे साम्हूं हज़र कयां। हिकिड़ो जवाब त उसूली आहे, जेको उसूली जवाब इहो जेको क़ुरान शरीफ में ॾिनो आहे, ला युसालु अम्मा यफ़अलु व हुम युसालून। दुनिया वारो रब खां कोई पुछी नथो सघे, वो सब खां पुछी सघे थो पियो। कम्युनिस्ट ख़ुदा जे मुनकिर वटि भी इन जो जवाब नाहे त ॿेर मां ॿेर छो, अंब मां ॿेर छो नथा अचनि, बबुर मां ॿेर छो नथा अचनि, उन वटि भी जवाब नाहे। चवंदो ख़ासियत वण जी अहिड़ी आहे, असां चवंदासीं इहा ख़ासियत हिन में छो, त उहो भी मोटी ईंदो त कुदरत वारे ऐं उन फितरत जो मामलो आहे। मां भी चवंदुसि क़ुरान अॻ में चई छॾियो आहे, ला युसअलु अम्मा यफ़अलु व हुम युसअलून। रब जी मर्ज़ी आहे, यफ़अलु मा युरीद। उहा रब जी ज़ात उहा आहे जेको चाहींदी आहे कंदी आहे, उनखां कोई नथो पुछी सघे त तूं ताइफ़ जे सरदारनि ॾे वही छो न कई, उन्हनि जे बचड़नि खे छो न नबी बनायो, वॾनि नवाबनि ऐं सरदारनि खे छो न आंदो, यतीम जे सिर ते ख़त्म नबूवत जो ताज रखी पूरी दुनिया जी रहबरी ॾेई छॾी। उनखां कोई पुछी लज़ल फरवा यक्सबूना रहमत रब्बी, छा ये मुंहिंजी रहमत खे इहे तक़सीम करण वारा आहिनि? मां आहियां, मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे जीअं बनाया। अब जंहिंखे चाहे धियां धियां था करे, जीअं शोएब नबीअ खे न्याणियूं इहो पंहिंजी चाहत। जंहिंखे चाहे पुटी पुटी नायत करे, जीअं याकूब नबीअ खे 12 पुट। यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर। जंहिंखे जीअं वणे पोइ उनजी मर्ज़ी आहे। इहो उसूली जवाब आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि असां ॾिसंदा आहियूं क़ुरान में, क़दर फहदा, उन हर शइ में हिकमत रखी आहे, अंदाज़ो कयईं पोइ पूरो पूरो फिट फाट ठाहियईं। का बि शइ अलल टप पंहिंजे लेखे न। हैदराबाद जो कुतो ठाहियईं त सनड़ी पशमा, उनखे वारड़ा। बर्फ में जेको कुतो बनायईं उनखे हेॾी पशम रखियईं, बर्फानी कुता। छो? हितों जे कुते खे अहिड़ी पशम हेॾी हुजे त गर्मीअ में
ॾिसो रब जी हर ॻाल्हि में हिकमत नज़र ईंदी। बदक जी आङरियूं मिलाए छॾे, आङरियूं तांजो चप्पू बनाए पाणीअ में हली सघे, कुकड़ जूं आङरियूं खोले छॾियई तांजो खोटे करे जीत जड़ो धरतीअ मां खाई सघे। रब से फरमाओ मुंहिंजो कम बग़ैर तरतीब जे नाहे, निगाह विझ फर्ज इल बसर करतईन यनकलिब इलैकल बसर खासिअन व हुव हसीर। एक दफो निगाह न मुझी कायनात ते बार बार निगाह विझो। ऐ दुनिया वारो वरी वरी ॾिसो, वरी वरी ॾिसो, तव्हांखे काथे मिस्टेक नज़र न ईंदी, काथे कमी महसूस न थींदी, काथे का तव्हांखे अजनबे न बल्कि सभु पूरो पूरो अंदाज़ मां जो कुछ बनायो आहे उन में मुंहिंजूं कई हिकमतूं समायल आहिनि। रब जी हर कम में मां दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां मज़ाही थोरो निंड फिटाइण त राति जो वक़्त में असांखे आणींदा आहिनि वरी आख़िर में जॾहिं सभु निंड पिया अमरा वेठो अंब जे वण जे हेठां, अंब जो वण आम के तरह ते नीचे बैठा था, अंब जे वण जे हेठां वेठो हेठां वरी वॾो हिंदाणो पियो तरबूजो, एॾो वॾो 12 किलनि जो हिंदाणो, उनजी वल जेका हुई उहा आङुर जेतिरी सनी, तव्हां अलाए ॾिठी आहे शारी माण्हुनि लाइ न, उहा जेका वल थींदी आहे हिंदाणे जी उहा आङुर जेतिरी, ऐं अंब जो जेको वण थींदो आहे उहो हेॾो बि थींदो आहे भाकुर में अची वञे। अच्छा एॾो वॾो थुल्हो वण, अंब में पाव जेतिरो अंब, 1.5 पाव जेतिरो अंब उहो टंगियो पियो आहे, हेॾे वण में 1.5 पाव जो अंब हमरा पियो सोचे, ऐं हेॾे हेतिरी आङुर जेतिरी वल में हेॾो हिंदाणो, जेको रब हिकमत सम्झ तो जी नथी अचे। अञा ईअं जो चए पियो त मथां पखी, अंब जी मौसम हुई, कची अंबड़ी पकी थींदी आहे, उनजो उहो मथां टोड़ी ठकाज थियुसि ठोड़ खे त 14 तबक रोशन थी विया। चई रब सम्झी वियुसि जो हिते हिंदाणो हुजे हा त मां हुजां न सम्झो। रब जे हर कम में वॾे वण में नंढड़ो अंब रखियईं, हिन संडी लाम में हेॾो हिंदाणो रखियईं त हिन में बि चई सम्झी वियो साईं जो अॼु हिते 12 किलनि जो हिंदाणो अंब हुजे हा त मुंहिंजो त कमु लही। असांजे सिंधीअ में हिकिड़ो गूं रेड़ींदड़ टिंडाणो थींदो आहे, छेणा रेड़ींदो आहे, टिंडाणो गूं रेड़ींदो आहे, टिंडण उहो छेणनि खे रेड़ींदो आहे। हिकिड़ो अल्लाह वारो आयो, हुन चई यार ही छा, हिनखे रब छो पैदा कयो आहे हिन किने टिंडण खे? अब कुदरती मथे में सूर पइजी, उन ज़माने जा हकीम हे हो सभई दवाऊं करे करे बीठा, हिन जे मथे मां सूर न पियो वञे। कंहिं अल्लाह वारे ॾे वियो, हुन ॾे इल्हाम थियो त इन मुंहिंजी शइ खे बेहिकमत सम्झो, हाणे इनखे वञी ॿुधा त इहो टिंडाणो साड़े इन जी केरी बनाए कपड़ छाण करे नास बनाए करे हीअं नास बह ॾींदो, हीअं जो नास ॾिनई त हमरा जो मथे जो सूर हो उन गंदे टिंडाणे लाहे छॾियो। चए त रब तो जी का बि शइ बग़ैर हिकमत जे फर्ज इल बसर करतईन, बार बार निगाह कर, रब तो फरमाए कदर फहदा, असां हर शइ नापे तोरे रखिया, हिदायत भी असां कया, सभिनी में मिक़दार हिकमतूं रखियूं आहिनि। जॾहिं सभु ॻाल्हि में हिकमत आहे त पोइ हिन में बि हिकमत हूंदी। रबियुल अव्वल में सोणे करीम जन जी पैदाइश, पर तवजो ऐं सूमर जो ॾींहुं बि हिन में बि ज़ोर सां असांखे हिकमत सम्झ में अचे या न अचे, कुझु उलमा लिखियूं न हिकमतूं। कुरान शरीफ में अल्लाह ताला फरमाओ ख़लक़स समावाति वल अर्ज़ फी सित्तति अय्याम, आसमान ऐं ज़मीन खे असां पैदा कयोसीं 6 सालनि में, 6 ॾींहंनि में, 6 ऐं
हिकड़ो ॾींहुं अल्लाह वटि यौमुहु का अल्फ सनतिन, रब जो हिकड़ो ॾींहुं 1000 साल जे बराबर आहे। क़ुरान में आयो त अल्लाह वटि हिकड़ो ॾींहुं 1000 साल यानी 6000 सालन में ज़मीन और आसमान बने। तौरात में भी लिखियो पियो आहे, क़ुरान में भी लिखियो पियो आहे। 6 ॾींहंनि में छा बनियो बाबा? गाला गाला थोरो तरह जमीन और आसमान 6 ॾींहंनि में बनी। मसलो इहो आहे त रब त ॿी जाइ ते क़ुरान में फरमायो आहे इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। जॾहिं मां ठाहिण जो इरादो कंदो आहियां तॾहिं पंहिंजे अंदर में ॿ लफ़्ज़ चवंदो आहियां काफ़ नून कुन थी पओ त बस उहा शइ नमूदार थी ॿाहिरि निकिरी ईंदी आहे। मां त कुन सां सॼी काइनात ठाहे ठाहे सघंदो आहियां। पोइ 6 ॾींहंनि 6000 सालनि जी छा ज़रूरत? त हदीस में लफ़्ज़ आयो अल उजलतु मिन शैतान, तकड़ कम शैतान जो। सिंधी लफ़्ज़ इहो माण्हू सिंधियुनि जो न आहे बल्कि इहो मुंहिंजे सोने मोहम्मद जो आहे। अल उजलतु मिन शैतान, तकड़ कम शैतान जो। अल्लाह वटि आस्तगी आहे, रहमान वटि आस्तगी आहे। ॿार खे 9 महीननि जे अंदर अम्मा जे पेट में वधाए पोइ सोणे अंदाज़ सां ॿाहिरि थो हुनखे आणे। तरफ़ से फरमाओ मूं वटि आस्तगी आहे, 6 ॾींहंनि में ज़मीन और आसमान बनाए। ऐं इहा ॻाल्हि हदीस में लिखियल आहे। हदीस में लिखियल आहे त अरबा जे ॾींहुं अल्लाह ताला रोशनी पैदा कई, सिज पैदा कयो, रोशनी पैदा कई, इल्म पैदा कयो, भलाई जूं शयूं अरबा ते पैदा थी। इन करे घणो करे उस्ताद इल्म जी शुरूआत अरबा जे ॾींहुं कराईंदा आहिनि। ऐं अंगारे जे ॾींहुं मंगल ते सब मूज़ी कारीहर नाग मूज़ी जानवर ऊंधारी या सब अंगारे ते पैदा थी। इन करे असां वारा जुदाईअ जो जेको तावीज़ लिखंदा आहिनि उहो अंगारे ते दमदमा लॻी पियो। उन्हनि जो बि त गुज़ारो आहे। बहरहाल हू अंगारे ते बुराई पैदा थी, अरबा ते भलाई पैदा थी। सूमर जे ॾींहुं धरतीअ जे मथां सरसब्ज़ी ऐं वण टिण पोखूं, ये सरसब्ज़ी जेतिरी आहे इहा सूमर जे ॾींहुं पैदा कई वई। हाणे इन लिहाज़ खां जेकॾहिं इन हदीस जे मुताबिक़ ॾिसूं था त मुंहिंजे सोणे करीम जन मोहम्मद मुस्तफ़ा खे सूमर जे ॾींहुं आणे करे दुनिया खे पैगाम ॾिनो पियो वञे त हाणे ही सुकल ज़मीन हे मोहम्मद जे करे साई थोरो तवजो रहे। हुजूर भी सुकल दिलन में नूर इल्म पैदा कर, शजरकारी थी, वणकारी थी, सरसब्जी आई कायनात में। इन करे त मुंहिंजे सोहणे करीम जन जो रोज़ो भी न था ॻाल्हायो यार। मुंहिंजे ख़्याल में तव्हां कल्ह जा निंड में हो। असांजो मौली साहब आहे हिकिड़ो, उहो चवंदो आहे यार 12 बजे खां पोइ क़ुर मजीद माण्हुनि खे ॿुधाईंदव त इहो ईअं आहे ॼण मुर्दे जे मथां यासीन पढ़ो था। सणा जाॻंदो त मां सम्झाईंदुसि न, ही क़ुर आहे, थोरी ॻाल्हियूं हक़ीक़तूं सम्झो सही। रबीउल अव्वल सर्दीअ में ख़िज़ा ईंदी आहे। रबी चइबो आहे बहार, रबी चइबो आहे बहार। रबी माना बहार, सिंधीअ में बि चवंदा आहियूं रबीअ जी मौसम माना बहार जी मौसम। त बहार रबी माना बहार। ख़िज़ा ख़त्म थी वई मुंहिंजे सोणे मोहम्मद मुस्तफ़ा सां काइनात में इल्म जूं बहारियूं। जहालत जी ख़िज़ा ख़त्म थी वई। इन करे रबीअ में ॿुधो अञा ॿियो मसइलो नबीअ खे जेका शरीयत ॾिनी वई वसितल लितकूनू शुहदा अलन्नास। क़ुरान फरमायो असां हिन उम्मत खे विचोली उम्मत बनायो आहे
इनके दीन भी विच थरो इनायत कयो आ, न हिनन में सख्ती आ न नरमी आ। तौरात वारन के माफ़ी ॾियण जो हक़ नाहे, इंजील वारन के कावड़ ॾियण जो हक़ नाहे, पर मोहम्मद मुस्तफ़ा में ॿई ॻाल्हियूं आंदियूं वयूं। मिजाज सख़्त आहे त तौरात ते अमल करायोसि, मिजाज नरम आहे त इंजील जी मामलो पेश कयोसि। मां तव्हांखे विचो दीन ॾिनो आहे, तव्हां सभिनी जे मुआफ़िक़ ही क़ुरान आहे। इन दीन में विच थराई ऐं विच थराई हुस्न आहे, एतदाल आहे। इंतहा पसंदी ख़राब आहे। इस्लाम पूरो इंतहा पसंदीअ जे ख़िलाफ़ आहे। बाबा तराज़ूअ जा ॿ पलड़ा थींदा आहिनि, हिकिड़े पलड़ो जेकॾहिं झुकल रहंदो इहा इंतहा पसंदी आहे, हे झुकाईंदो बि ग़लति आहे, ही झुकाईंदो बि, ॿई बराबरि आहिनि त इनखे इंसाफ़, एतदाल, अदालत चइबो आहे। विच थराईअ जी माना तव्हां रोज़ पढ़ंदा आहियो निमाज़ में दुआ पढ़ो समूरे इहदिनस सिरातल मुस्तकीम, पढ़ो था इहदिनस सिरातल मुस्तकीम, छा माना? ऐं रब सिराते मुस्तकीम ते हला। सिराते मुस्तकीम विचों रस्तो आहे, उहो हिकिड़ो थींदो ऐं अक़रब ऐं करीब रस्तो उहो आहे। बाक़ी ॾिंगा वो विचों रस्तो आहे। मां हितां जेकॾहिं लीक कढां सिधी त उहा हिकिड़ी निकिरंदी, ॾिंगियूं हेॾो बि निकिरंदियूं, होॾो बि निकिरंदियूं, अञा परों बि फिरी अचो, अञा परों बि वरी हेॾो बि हलंदा रहो, हेॾो बि हलंदा रहो, ॾिंगियूं लकीरूं खोड़ निकिरंदियूं ऐं उहे परे ऐं दूर बि पवंदियूं। सिधी लकीर जेका आहे उहा हिकिड़ी निकिरंदी ऐं उहा विच में वस्ता वसितल तकूनु शुहदा जे तरफ़ इशारो आहे त ऐ मोहम्मद तोखे असां इंतहाई विचोली शरीयत ॾिनी आहे, जंहिंमें एतदाल ई एतदाल आहे, अदालत ई अदालत आहे, ऐं हुस्न जमाल भी विच थराईअ जो नालो आहे। सुभान अल्लाह। अब हसीन छाखे चइबो? हिकिड़ो माण्हू डिघो आहे, कद जो लकड़े वांगुरु, होॾे आलिम चने जेतिरो बीठो आहे, इहो बि मज़ेदार न आहे। हिकिड़ो सफ़ा डेंडड़ो आहे, वीचारो सफ़ा डेंडड़ो आहे, कद हेतिरो अथसि, इहो बि चिड़िया घर में रखण जहिड़ो आहे। इहो बि मज़ो बाबा विच थरो कद आहे त हुनखे हुस्न चइबो। अखियूं खुलियल हुजनि वॾियूं फोटारियल त चवंदा जिगरे जूं अखियूं बाबा, जेकॾहिं अखियूं सनड़ियूं हूंदसि चवंदा चुचियूं अखियूं न। हुस्न विच थराईअ जो नालो आहे, त जमाल भी विच थराईअ खे चइबो आहे, अदालत भी विच थराईअ खे चइबो आहे। ऐं क़ुरान फरमायो इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम, ही सभ खां वधीक विच थरो रस्तो ॾसण वारो किताब ही आहे। एतदाल पसंद रहो ऐं अॻिते हलो त वॾो मां अॼु फ़लसफ़ो तव्हांखे सम्झायां सवले अंदाज़ में। अख़लाक नालो विच थराईअ जो, अख़लाक विच थराईअ जो नालो, सम्झो बाबा ॿ पासा आहिनि। सखावत सुठो खुल्क आहे, सखावत आस्ते ॻाल्हायो था, पैसा निकिरंदा न तव्हांजा, घबरायो न, चंदो बंदो कोन्हे। अब सखावत छा आहे? ॻाल्हायो ॻाल्हायो, ख़राब खुल्क आहे। हाणे मसलो आहे त हिकु पासे सखावत आहे, उहो आहे सखावत छा कया, हिकु पासे इसराफ़ आहे, ॿिए पासे तक़दीर याने बख़ीली आहे, अजायो ख़र्च ऐं हेॾा बख़ीली। हिन जा ॿ पल्ला, इन्हीअ जो विच आहे सखावत। न अजायो ख़र्च कयो सिगरेट में, आफीम में, चरस में, शराब में, बदमाशीअ ते, गंदनि फिल्मनि ते, टूर्नामेंट रखाए। हिकिड़ो असांजे पासे ॾे वॾेरो आहे, चए थो मां पंहिंजे पीउ जे ख़तने में टूर्नामेंट रखायो। लॻंदी न पीउ खे बेटा मां सादा, इन जो को सवाब आहे, ये इसराफ आहे, अजायो ख़र्च आहे। कुरान शरीफ फरमाओ इन्नल मुबस्सिरीन कानू इख्वान शयातीन,
खर्च करण वारा शैतान जा भाइर आहिनि। हिकिड़े पासे अजायो ख़र्च जो अंदाज़, ॿिए पासे बख़ीली जो रुपयो पंहिंजे चइबा मुंहिंजो पुट बीमार आहे, तावीज़ 5 रुपए वारो लिखी डॉक्टर ने वठी वेंदो त हो त साईं हेॾी सुई कढी वेठो आहे न, पैसा बि हेतिरा, फी बि हेॾी वॾी, पोइ वीचारो काथे थो ख़र्च करे, हो अॻे ई हुनजो हां थो मुंहिंजे रुपए कढण ते। त ॿिए पासे बख़ीली आहे। हिकिड़े वकील खां पुछनि पिया अड़े कीअं मानी खाईंदो आहे, चए 2.5 किलोनि जो डालडा जो दॿो वठी रखियो अथमि, उहो सील आहे, उहो खोलियो न अथमि, ॿाहिरों मानी महटे करे उनजी ख़ुशबू ते खाई, ख़र्च रुपयो बि न। ॿिए चो चरिया 2.5 किलो जो दॿो त वधो थी, एॾो ख़र्च त कयो थी, तोखे सादगी आहे सफ़ा। चए तूं कीअं खाईंदो आहे, चए पाड़े वारा या होटल ते दाग जो बू ईंदी आहे न, दाग लॻंदो आहे न, तिड़को लॻंदो आहे न, उन तिड़के जी बू ईंदी आहे, बसि हुनते मां मानी वठी करे हिकिड़ी खाई छॾींदो आहियां, एतिरो 2.5 किलनि जो ख़र्च बि मां कोन आहे। रब साईं छा फरमायो, लम युसरिफू व लम यक़तुरू व कान बैन ज़ालिक क़वामा। रब साईं फरमायो मुंहिंजा बाना रहमान जा बाना उहे आहिनि, इबादुर रहमान उहे आहिनि, लम युसरिफू व लम यक़तुरू, न अजायो ख़र्च कंदा आहिनि, न बख़ीली कंदा आहिनि, नेकीअ ते पैसो वहाए छॾींदा आहिनि, ऐं जाइ हुजे त मुनासिबत सां पैसो बि ॾींदा आहिनि, ऐं वरी जाइ नाहे बुराई आहे त उते हथ खे रोके बि वठंदा आहिनि। इहे विच थरा बाना मा आलम निकतसद, मुंहिंजे सोणे करीम जन फरमायो जेको विच थरे ख़र्च सां रहंदो कॾहिं सुञो न थींदो। अक़ीदे में बि विच थरा। हिकिड़नि माण्हुनि जो ख़ुदा आहे ई कोन, कम्युनिस्ट चए थो त ख़ुदा बसि ईअं काइनात हले थी पई, ख़ुदा आहे ई कोन। ॿियनि चयो, हिंदुस्तान जे हिंदुनि चयो 3 करोड़ देवियूं ऐं देवताऊं आहिनि, हिकु ख़ुदा न 3 करोड़ ख़ुदा आहिनि। ईसाइन जो अल्लाहु सालिसु सलासा, कम अज कम 3 ख़ुदा त आहिनि, हिकिड़ो वॾो अल्लाह, ॿियो मरियम अल्लाह, ॿियो ईसा उन जो पुट बि अल्लाह। अला हे पासो बि इंतहा पसंदि आहे, ख़ुदा कोन्हे इहो बि ग़लति। जेको चए थो ख़ुदा आहिनि, घणा आहिनि, इहो बि असांखे विच थरो अक़ीदो मिलो त पढ़ो कुल अल्लाहु अहद, आहे वो आहे भी अकेलो, हिकु आहे, इहो विचो रस्तो आहे जो इतदाल जो रस्तो सम्झायो त हिन अल्लाह जे क़ुरान सम्झायो। हिकिड़ा माण्हू चवनि था त हुज़ूर जन हर जाइ ते हाज़िर नाज़िर आहे। ॻाल्हि थोरी सम्झो, हिकिड़ा चवनि था हुज़ूर जन हर जाइ ते हाज़िर नाज़िर आहे, जीअं अलाह हाज़िर नाज़िर ते नबी बि हाज़िर नाज़िर आहे। ॿिया चवनि था त नबी मदीने में ई कोन्हे, मिटी वियो, मिटी नऊज़ बिल्लाह सुम नऊज़ बिल्लाह आहे ई। असां मके खां मदीने वञूं पिया, रस्ते ते हमरा आयो हिकिड़ो, मूंखे अॼुकल्ह नवां फितना अची विया दीन में। मूंखे चवणु लॻो मौलाना निमाज़ मके में पढ़बी त 1,00,000 निमाज़नि जो सवाब आहे। वाकई इहा हदीस त काबतुल्लाह में जेका निमाज़ आहे उन हिकु निमाज़ जो सवाब 1,00,000 जे बराबरि, ऐं मदीने में जेका निमाज़ पढ़ी उनमें 50,000 जो सवाब आहे। मूंखे चए मौलाना 1,00,000 खे छॾे हेॾे 50,000 जे काॾे थो वञे, मदीने ॾे न वञे, कुझु कोन्हे, हिते निमाज़ पढ़, 1,00,000 निमाज़ हिते थी। त मां उनखे जवाब में चयो सोना मके वारो त हैदराबाद में बि मिलंदो आहे, काबे वारो नथा सम्झो उहो केरु आहे, काबे वारो ज़ोर सां हैदराबाद में कोन्हे अलाह। मां चयो सोना मके वारो काबे वारो त हैदराबाद में, सखर में, हिंद में, सिंध में, जाथे काथे मके वारो काबे वारो मिलंदो आहे। मुके हजरत कुजाएद कुजाएद माशूक दरी जा के पयाएद पयाएद, जे तो हज ते त इन करे वेंदा हुंदो हुक्म रब जो, न त माशूक रब त हिते ई मिली सघंदा हैदराबाद।
सच्ची दिल सां पुकार त हिते भी तो सां गदा हो माकुम ऐन मा कुंतुम वो तो सां गदा कुरान तो चवे जाते भी तू हुजे अच्छा मक्के वारो त हैदराबाद में भी अब हिते अल्लाह जा घर कोन ताजे पाड़े में मस्जिदों कोन आहिनि न बाबा पर हिते रोज़ो अतर आहे हिते ठाहियूं हिकिड़ो रोज़ो अतर थींदो मां चो सोना मक्के वारो त हैदराबाद में मिलंदो आ मदीने वारे ॾे पंध करे वञण जी शौक़ आहे जो इहो मदीने में मिलंदो आ ॿी जाइ ते कोन मिलंदो आ इन जो रोज़ो इते ई आहे ॿी जाइ ते ठाहे नथो सघिजे मक्के वारे जा घर त जाथे काथे आहिनि इन करे मदीने वारे ॾे बि कदम खणी उन जी ज़ियारत करणी आ जेको चए थो हर जाइ ते आहे इहो बि इंतहा पसंद जेको चए थो मदीने में न आहे इहो बि इंतहा पसंद मुंहिंजे देवबंद जो अक़ीदो आहे त आहे बि मदीने में उते अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह पढ़ सुना सुभान अल्लाह सलात पढ़बी त उहा उतो जी सलात आहे उते पढ़बी मां भी पढ़ंदो आहियां अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह मुंहिंजे मुर्शिद भी पढ़ंदा आहिनि मुंहिंजा इहे आलिम भी पढ़ंदा आहिनि पर उन जी जाइ ॾिसो काबतुल्लाह जो तवाफ हिते कंहिं बि घर जे अॻियां चक्कर क़ुरान चयो वल फलयतवफू बिल बैतिल अतीक तवाफ करणो हुजे त काबतुल्लाह जो कबो ॿिए जाइ ते इहो कम उतां जो आहे इहो दरूद भी उतां जो आहे सुभान अल्लाह ये दरूद भी चलो ही भुलल आहे न के रस्तो ॾियणो आहे ॿियो मसलो कोन्हे इख़्तिलाफ़ न आहे असांजो जहिड़ो न आहे मसलो आहे त कुझु सम्झ जी ॻाल्हि आहे कॾहिं माण्हू जी सम्झ थिड़ी वेंदी आहे त इहो विचो रस्तो आहे इतदाल जो हिकिड़नि चयो त बिल्कुलु हर जाइ ते चिरागा कयो नबी जो पैदाश थी रही आहे जंहिं महीने में चिरागा कयो बत्तियूं लॻायो बल्ब लॻायो असां सभु कुझु कयो तुंहिंजे पुट जी शादीअ ते सभु कुझु कंदो आहियां असां सभु ॻाल्हि थींदी आहे तोखे बचिड़ो ॼाए त तूं ख़ुशी कंदो आहे नबीअ जे ॼाइण ते बि ईअं कर ॿियनि चयो त बिल्कुलु ख़ुशीअ जो मौक़ो ई कोन्हे ये हो भी इंतहा पसंद ही भी इंतहा पसंद वो इसराफ तो करे ये बिल्कुल बखीली तो करे ना मुझे सोने मोहम्मद के याद कयो पर हिन कुरान जो महफिल कायम करे सुभान अल्लाह ॻाल्हि थोड़ी सम्झो पर असां वटि यार ज़िंदगी आहे थोरो निंड बि फिटाईंदो हला न वॾेरो हो वीचारो नौकर जी मौसम में इन करे आंदो वियो त मोतदिल मिजाज वारो विच थराई वारी अंदाज वारो विची दीन वारो हुस्न जमाल ऐं अदालत वारो मोहम्मद अची रहियो आहे इन करे इन खे विची मौसम में मोकिलियो सारी शरीयत इन विच ते एड़े नबीअ जी असां कीअं तारीफ़ कयूं काथों ॻाल्हि शुरू कयूं सम्झ में ई नथो अचे एॾे अज़ीम नबीअ जी तारीफ़ अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह खां पुछा कयूं हज़रत अॼु असांखे तकरीर में हुज़ूर जी तारीफ़ ॿुधाए त हज़रत अताउल्लाह शाह बुखारी फरमायो तव्हांखे ख़बर आहे अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु अन्हा उहा आयशा वो सादात थोरो तवज्जो कर जेका चवंदी आहे अय्युकुन मिसली इन्हनि औरतनि मां मुंहिंजे बराबर केरु थो थी सघे कहिड़ी औरत थी सघे मां बैन सहरी व नहरी व यौमी व बैती मुंहिंजो सीनो हो मुंहिंजी खाॾी ही रसूलुल्लाह आख़िर में मुंहिंजे सीने ते टेक ॾिनल मुंहिंजो वारो हो मुंहिंजो ॾींहुं हो हुज़ूर जन बुरको मटाइनि पिया सभिनी जा घर छॾे अम्मा ख़ातून जन्नत फातिमा जे घर खां बि निकिरी इहो रोज़ो अतर साओ गुंबद मां आयशा जो घर आहे इन में आया ऐं नबी जाथे बुरको मटाईंदो आहे क़यामत ताईं उते रहंदो आहे इन करे मुंहिंजे घर खे इहो शरफा जो 70,000 फरिश्ता रोज़ानो मुंहिंजे घर ते सलातो सलाम पढ़ण ईंदा आहिनि यो आहे अम्मा आयशा जो घर बीबी आयशा सिद्दीक़ा हुआ अजीम औरत आहे ओ मुंहिंजा सोना
उनका कहीं पुछा कई त साण दे खबर रसूलुल्लाह जा अखलाक ऐं शान समझा त बीबी साहब फरमायो कान खुल्कुहुल कुरान। ऐ दुनिया वारो कुरान जा 30 सिपारा मोहम्मद मुस्तफा जो अखलाक ऐं शान थो। हाणे समझ अब हे कुरान घणनि सालन में लथो अब जोर सां मौलवी तूं ॿुधा त हे समझनि घणा सही अल्लाह जी ज़ात नबी जे शान में कुरान पयो लाहे घणनि सालन में रब कुरान लाथो 23 सालन में नबी जो शान अल्लाह थो ॿुधाए त मां कलाक में काॾो ॿुधाईंदुसि। रब 23 साल रसूलुल्लाह जो शान थो ॿुधाए सुभान अल्लाह त मौलवी कलाक में ॿुधाईंदो न मुंहिंजा सोना अल्लाह जो शान मौला मौलवी नथो ॿुधाए सघे न अहमद रज़ा न हुसैन अहमद मदनी नबी जो शान ॿुधाए त जो ही अल्लाह जो कुरान ॿुधाए। अचो त ॿुधाओ छा थो चवे या अय्युहन नबी सुभान अल्लाह या अय्युहन नबी ऐ नबी ॿुधो ॿुधो नालो नथो शागिर्द उस्ताद जो नालो मौलाना ज़हूर चवंदो न उस्ताद साईं लक़बन सां सॾिबो आहे मुंहिंजा साईं मुरीद मुर्शिद जो नालो न वठंदो आहे इन करे मां दोस्तनि खे चवंदो आहियां या मोहम्मद या अली चवण वारो बेअदब ये अदब जो तकाजा ना है नालो न वठंदो सॼे क़ुरान में ॿियनि नबियनि जा नाला वरतई या सां रब खुद अदब तो सिखारे या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नह या नूह बित बिसलाम मिन्ना ॾिसो या इब्राहीम क़द सद्दक़त रुया या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया सभिनी नबियनि जा या सां नाला वठे थो पर सॼो 30 सिपारा खोले ॾिसंदो काथे या मोहम्मद नथो चवे अदब तो सिखारे या मोहम्मद न कर छा थो चवे या अय्युहल मुज़म्मिल सुभान अल्लाह ऐ कंबल वेढ़ण वारा या अय्युहल मुद्दसिर ऐ चादर वेढ़ण वारा ताहा यासीन या अय्युहर रसूल या अय्युहन नबी अलकाब सां नालो थो वठे ओ रसूलुल्लाह ऐ अल्लाह जा रसूल ऐ अल्लाह जा नबी ऐ यासीन माना ऐ सैयद लक़बन सां खुद रब जी ज़ात मुंहिंजे सोने मोहम्मद खे थी याद फरमाए सुभान अल्लाह या अय्युहन नबी या अय्युहन नबी तव्हां ख़बरूं ॾिठियूं हूंदियूं अरबन जूं ख़बरूं टेलीविज़न ते ईंदियूं आहिनि त उन ते लिखियल हूंदो आहे अल अंबा अल अंबा ख़बर भी लफ्ज़ अरबी आहे ख़बर लफ्ज़ भी अरबी आहे पर अंबा नबो जो जमो आहे नबो जी माना आहे वॾी ख़बर खे चवंदा आहिनि अरबीअ में नब ऐं नंढड़ी ख़बर खे ख़बर चइबो आहे। दुनिया में कहीं जरासीम दरियाफ्त किया मलेरिया जा उन खबर ॾिनी त मां मलेरिया लथी आहे कहीं टीबीअ जा जरासीम दरियाफ्त किया कहीं एटम जे ज़रात ते तहक़ीक़ कई कहीं सालमन मुख़्तलिफ़न ते तहक़ीक़ कई कन अनासिर ते भी माना ऐ वॾी ख़बर ॾियण वारा जो तूं दुनिया खे रब जी ख़बर ॾे सुभान अल्लाह। अगर अक़ल सां को माण्हू अल्लाह समझे इहो सही तरीक़ो न आहे समझण जो सही तरीक़ो न आहे अल्लाह अक़ल सां तोरे समझ में ईंदो आहे अल्लाह वहीअ जे ज़रिए समझ में ईंदो आहे नबियनि जे ज़रिए समझ में ईंदो आहे उनजो मां हिकिड़ो मिसाल ॾियां ऊंधारी कमरो हुजे बंदि कमरो उन बंदि कमरे में तव्हां कंहिं माण्हू खे चवंदा हिते मुंहिंजो हिकिड़ी चाबी किरी पई आई आहे त लही ॾे उहो वीचारो ॻोल्हींदो रहे थो हथ हणे थो अंधनि वांगुरु हण हणा ऊंधारी कमरे में नेठि उनखे उहा चाबी मिली थी वञे उहो ॾेखारे अदा चाबी लधी
साइंसदान जो कुछ लहन था ऊंधारी कमरे में तजर्बो करे हथ हणहणा लगी पया हणहणा अब अदा लधो से लधो हे शे असां के ताक़ीद में समझ में आई या तजर्बात का को नबी के इन नमूने सा कमरे में वो शयूं ॾेखारी वेंदियूं हनी बारियो रोशनी थे बल्ब बारियो रोशनी थे सिज उबारियो रोशनी कमरे में रोशनी अची वई हर शे पंहिंजी जाइ ते हू नबियन जो ॾिसण ईअं आहे ॼण त रोशनी में हू ॾिसंदो आहे इन जे करे दुनिया में तरद्दुद थींदो आहे दुनिया में और साइंसदाननि जूं थिवरियूं बदलबियूं आहिनि दुनिया वारा बदलबा रहंदा आहिनि पर मुंहिंजो मोहम्मद मुस्तफ़ा जो फरमान न बदलियो आहे न बदलबो रहंदो मां त दोस्तनि खे मिसाल बि ॾींदो आहियां काफ़ी मिसाल आहिनि अहिड़ा हुज़ूर जी ज़िंदगी में हिकिड़ो हमरा आयो चवण लॻो अल्लाह जा रसूल मुंहिंजे छोकिरे मुंहिंजे भाउ खे साईं मोशन थी पिया आहिनि दस्त थी पिया आहिनि पाखाना ज्यादा अचनि था साईं दुआ कयो या का दवा ॾिसो हुज़ूर फरमा माखी पीआरे सुभान अल्लाह अब असांजा डॉक्टर भी नुस्खा लिखंदा आहिनि पर जेकॾहिं थी पियो हमरा खे एलर्जी दवा खां अजय थी वियो को मामलो ॿियो त अरे बाबा हे नुस्खो हेॾे पाड़ वरी ॿियो थो लिखी ॾिया वरी ॿीहर वेंदे आला हे बि न लॻो चवंदो वरी ॿियो थो लिखी ॾिया अजय हे बदलाईंदो रहंदो हुज़ूर जन हुनखे चयो माखी पीआर हिन माखी वञी पीआरी अञा दस्त वधी विया मोशन वधी विया कमज़ोर थी वियो हुज़ूर ॾे भॼंदो आहे साईं माखी पाणीअ में विझी ॾाढी पीआर वरी अञा वधे थो मामलो हुज़ूर फरमायो कज़ब बतन अख़ीक तुंहिंजे भाउ जो पेट कूड़ो आहे मां अल्लाह जो नबी सचो आहियां वरी बि माखी पीआर नुस्खो बदलबो न आहे असां वरी हुन माखी पीआरी अञा वधी विया टियों दफ़ो मोटी आयो हुज़ूर वो त अञा वधी वियो हुज़ूर फरमायो तुंहिंजे भाउ जो पेट कूड़ो आहे मुंहिंजी ॻाल्हि सची आहे वरी बि माखी पीआरे टियों दफ़ो जो माखी पीआरे हो गंदो मवाद निकिरी वियो हमरा हाणे टाट थी पाण घुमंदो आहे चए ठीकु थी वियो हुज़ूर फरमायो मुंहिंजो नुस्खो बदलबो न आहे असां नबी रोशनीअ में ॾिसंदा आहियूं या अय्युहन नबीअ जी माना ऐं रोशनीअ में ॾिसी करे दुनिया खे रब जी ख़बर ॾियण सुभान अल्लाह या अय्युहन नबी या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका अब कुरान में गौर कयो अफला यतदब्बरून कुरान कुरान तो फरमाए मुंह में छो नथा सोचो मुंहिंजे अल्फाजन में सोचो एॾे जो अहिड़ा जज वेठा आहिनि अहिड़ा अल्फाज सम्झनि था साईं अब हिन जो लफ़्ज़ हीअं हिन जो लफ़्ज़ हीअं बाल की खाल निकाल अरे कोन हिन वीचारे असांजे आसिफ़ जो मुंहुं फेरे विधो आहे थोड़ो लकवो नमूनो थी वियो अथसि असांखे त ईअं नज़र थो पाण ख़बर न आहे हे जज बि साईं असां बि पढ़ियोसीं अॻे अरबीअ जे किताबनि में थोरी निंड बि फिटाईंदो हलां त क़ुर ज़हन में वञे सॼे असां अरबीअ जे किताबनि में पढ़ियो आहे हिकिड़ो लतीफ़ो जजो हिकिड़ो वॾो होशियार क़ाबिल जजो हा इहो जमो ॻाल्हाईंदो अलाह जमो अलाह वणाइनि अल्लाह त छो वेंदा इहा ख़बर पठान वांगुरु चए थो माखी बि कोन्हे पठान असांजे हथ अची वियो हिकिड़ो हिंदू जंग में पिस्टल खणी बीह रहियो चए पढ़ कलीमा कलमा बि न कलीमा हुन चयो ख़ुदा जा पाना मूंखे त अचे ई नथो तूं पढ़ी ॿुधा त मां ईअं पढ़ां पिस्टल जे भउ खां हेॾे होॾे पठान वात फेरे करे चयो अदा वञ चंद्रा वक़्तु भलो थी मूंखे बि नथो असां मुस्लमान जो हाल इहा कलमो ई पूरो कोन्हे हाल इहो थी वियो आहे असांजो ज़ोरी पढ़ाए पियो उहो बि न आयो वीचारे हाणे मसइलो त इहो आहे असां चऊं था त अलाह हिकु आहे ॿुधां थो छो चइनि इहा ख़बर कोन्हे आहे त हिकु असां बि मञूं था पर अब छो हिकु आहे ॿुधो मोबाइल अथई मोबाइल आहे मोबाइल दिमाग़ मोबाइल हाँ नाराज न थे बाबा हे ॾिसो हे घणी मोबाइल हे तवजो कयो हे घणी मोबाइल हिकिड़ी अच्छा हाणे ॿ मोबाइल ईअं न साईं ॿ तॾहिं चवंदासीं जॾहिं हिकु हुजे न चइबो त ॿ जो अंग मोहताज आहे हिक जो हिकु हूंदो त ॿ थींदा जो हिकु ई न हुजे त ॿ थींदा चइबो त ॿ अञा जेकॾहिं टियों आनियूं त टे वधीक मोहताज आहे पहिरियों हिकु अचे पोइ ॿ अचनि पोइ
न त जीअं अंग मथे चढ़ंदा वेंदो त मोहताजी वधंदी वेंदी। पोइ हिते मोहताजी त बाबा पहिरियां अंग अचनि तॾहिं 4 थींदा, वरी पहिरियां अंग अचनि तॾहिं 5 थींदा। त इहो जेतिरा अंग मथे चढ़ंदा वेंदा उहे मोहताजी वधंदी वेंदी, हिक में मोहताजी नाहे। इन करे चई त ॿ जो अंग ई मोहताज आहे। मोहताज ख़ुदा न थींदो आहे, ख़ुदा समद बेनियाज़ आहे। अली वली जंहिंजा मोहताज हुजनि उहो कंहिंजो मोहताज ॻाल्हि सम्झो था। ॿिया अंग सभु मोहताज ऐं उहो हिकु सभिनी अंगनि में समायल हूंदो आहे। उहो हिकु 100 जे अंदरि हिकु पयल आहे या निकितल आहे। जेकॾहिं हिकु 100 मां कढी त 100 पंहिंजो वजूद बरक़रार 99 मां 100 निकिरी विया त हू 98 थींदो, पंहिंजो वजूद बरक़रार रखी। त जेतिरियूं उकायूं काइनात में तव्हांखे नज़र अचनि थियूं पयूं, दुनिया जे अंदरि जेके उकायूं नज़र अचनि थियूं पयूं, हे कसरत जेका बि नज़र अचे थी, इन जे अंदरि उहो हिकु कार फरमा आहे, उहो ख़लाक़ मौजूद आहे। उन अंदरां उहो हिकु न हुजे काइनात में त हे उकायूं पैदा न थियनि। उकायुनि जो वजूद उन हिक सां आहे। इन जे करे चए त ख़ुदा हिकु आहे, कुल हू अल्लाह। अब ॻाल्हि थोरी सम्झो। अल्लाह हिकु आहे, अल्लाह। पोइ हिते चए थो इन्ना, बेशक असां, काथे मां बि कंदो इन्ननी अनल्लाहु ला इलाहा इल्ला अन फअबुदनी। मूसा खे चई मां अल्लाह आहियां, मूं अल्लाह आहियां, अल्लाह आहियां। असां सिंधीअ में वाहिद जे लाइ मूं मां आऊं ही सभु इस्तेमाल थींदा आहिनि त फरमा मां अल्लाह आहियां उते वाहिद जे अंदाज़ में। हिते जॾहिं हुज़ूर जो ज़िक्र थिए थो पियो तॾहिं इन्ना बेशक असां, सुभान मूसा जे लाइ हिकु। हिते असां थो ॻाल्हाए छो? चए थो मसलो न आहे। पोइ तव्हां तूं न ॾिठो आहे त अरसलनाक जो लफ़्ज़ अचे थो। इन्ना मोकिलियो आहे असां तोखे। मोकिलियल जी इज़त मोकिलण वारे जे लिहाज़ खां हूंदी आहे। ॻाल्हि सम्झो थोरी। बाबा मुंहिंजो नुमाइंदो अचे तव्हां ॾे चंदो ॾियो त जॾहिं मुल्ला जो माण्हू आहे अड़े ॾियोसि 5 रुपया 10 रुपया जिन चला हल बाबा। पर जेकॾहिं डीसीओ साहब से माण्हू मोकिले त वञो हिन फलाणे महले वारनि खां 500 रुपया वठी जेको न ॾे हणोसि ॾे। अब मोकिलण वारो जेकॾहिं टाइट आहे त उनजे नुमाइंदे जी हैसियत बि। अमेरिका जो नुमाइंदो अची वञे त असां वारा अहिड़ो यू टर्न मुशर्रफ साहब थो वठे जो चवंदा असां सॼी पॉलिसी छॾे पथर जे तो। अब आहे या न? छो त अमेरिका फुल पावर आहे। उनजो नुमाइंदो धमकी ॾे थो, इहा धमकी न आहे, हिन जे पोइ त वॾो पावर आहे। मोकिलण इन नुमाइंदे जे पोयां वॾी गवर्नमेंट आहे। जहिड़ी वॾी गवर्नमेंट हूंदी उनजे नुमाइंदे में बि। असां वारा त बेन ई कोन था वीचारा, सनी सुकी बि नथी बीहे। ॿुधाईंदो आहे लखनऊ जा माण्हू अदब वारा हूंदा हुआ अॼु जे ज़माने में। हाणे त ख़बर न आहे। लखनवी माण्हू वॾा अजीब हूंदा, गारियूं बि ॾींदा हुआ न, उहे बि अदब सां ॾींदा। ॻाल्हि सम्झो था। जेकॾहिं कावड़ियो न लखनवी चवंदो साईं देखो जी अब्बा हुजूर के शान में गुस्ताखी हो जाएगी, अम्मा हुजूर के शान में गुस्ताखी हो जाएगी। माना तुंहिंजी माउ जे बारे में मां गुस्ताखी जा कुझु लफ़्ज़ निकिरंदई, अबे जे बारे में। हाणे इहो अदब सां गार माउ जी भेण जी ॾेई वियो पर ॼणा गॾु थिया। लैट्रिन हुजे हिकिड़ी, ॿ हुजनि लखनवी। वो चवे साईं पहले आप जाइए, पहले आप जाइए। जामा मस्जिद में अमनी जी बात है वफात करे भैया। सॼी दुनिया जे मुस्लमाननि खे, मोमिननि खे, ख़ुसूसन मौलाना जे वालिदा खे, हाफ़िज़ अब्दुल रज़ाक साहब जी वालिदा खे अल्लाह मग़फ़िरहा, अल्लाहुम्मा अजअल क़ब्रहा रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह बर्रिद मज़्जाहा वस्सि दारहा। अल्लाहुम्मा ग़फ़िर लिल मुमिनीन वल मुमिनात वल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल अहयाउ मिनहुम वल अमवात। रब्बना इग़फ़िर लना वल इख़्वानिल लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल लज़ीना। ऐ अल्लाह जन दोस्तानी प्रोग्राम बनायो। अल्लाह तुझे नबी जी तारीफ़ में ही जेको कुरान पढ़ियो, अल्लाह कलाम अल्लाह ऐं रसूलुल्लाह जे तुफ़ैले असांजो हाजतूं पूरियूं फरमाए।
जब दोस्तन इन प्रोग्राम में ताउन मदद कयो अल्लाह उन्हनि जे घरनि में आबादी अता फरमा, बरकतूं अता फरमा। जेके कदम खणी आया रब इन्हनि सभिनी जी ज़रूरतूं पूरियूं फरमा, परेशानियूं दूर फरमा। बे औलादनि खे साले औलाद अता फरमा, औलाद वारनि जी औलाद खे साले फरमा, बीमारनि खे शिफ़ाए कामिला अदिला अता फरमा। ऐ अल्लाह इन मुल्क पाकिस्तान में अमन अमान अता फरमा, कुरानी कानून अता फरमा, इस्लामी निज़ाम अता फरमा, भलाई जी कैफियत अता फरमा। असांजे हुक्मराननि खे हिदायत फरमा। ऐ अल्लाह अमेरिका जे इरादनि खे ख़ाक में मिला, अल्लाह उन्हनि खे बि हिदायत कर जो हिदायत मतलूब न आहे त बर्बाद फरमा। ऐ अल्लाह मुसलमाननि खे आज़ाद फरमा, अल्लाह पंहिंजो फज़ल फरमा। असांजी मईशत खे मज़बूत फरमा, असांजे हर लिहाज़ खां हर इदारनि खे रब पंहिंजे फज़ल सां मज़बूत फरमा। असां नालाइक़ आहियूं पर तुंहिंजी गई गुज़री हालत में बि तुंहिंजे नबीअ जा नाम लेवा आहियूं। पंहिंजो फज़ल फरमा, पंहिंजो करम फरमा। सल्लल्लाहु अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व सहाबिही अजमईन।